उहा ज़ात आहे जेका बाननि खां तौबा खे क़बूल करे थी ऐं क़बूलियत जो वक़्तु आहे। हीअ इंसान जी ज़िंदगी, इंसान पंहिंजी हिन ज़िंदगी जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन खां पंहिंजा गुनाह माफ़ कराए। रब जी ज़ात चवे थी मां क़बूल कयां थो तौबा खे, तव्हां केतिरा बि गुनाहगार आहियो। वयाफ़ू अन सज्जियात, फरमाए जेके तव्हां जूं बुरायूं आहिनि, सज्जियात आहिनि, उन्हनि खां रब्बुल आलमीन वरी दरगुज़र बि करे थो। वयअलमु मा तफ़अलून, ऐं फरमाए जेको कुझु तव्हां कयो था अल्लाह खे उन्हनि शयुनि जो इल्मु आहे। क़ुल या इबादी अल्लज़ीना असरफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ। ए मुंहिंजा बानो, रब जो अंदाज़ ॾिसो ॻाल्हाइण जो, मुहबत जो, प्यार जो। रब्बुल आलमीन फरमाए थो ए मुंहिंजा बानो, जिन पंहिंजे नफ़्सनि जे मथां इसराफ़ कयो आहे, ज़ुल्म कयो आहे, ज़्यादती कई आहे। हीअ असां जेके गुनाह कयूं था, इहो ज़ुल्म ऐं ज़्यादती कंहिंजे मथां आहे? असांजे मथां ई आहे। इन गुनाहनि जो वबाल कंहिंजे मथां आहे? असांजे मथां ई आहे। इन गुनाहनि जूं नहूसतूं, इन्हनि गुनाहनि जूं बेबरकतूं कंहिंजे मथां आहिनि? असांजे मथां ई आहिनि। रब छा फरमायो? ए मुंहिंजा बानो, जिन पंहिंजे मथां ज़्यादती करे चुका आहियो, गुनाह करे चुका आहियो, कहिड़े बि क़िस्म जा, कहिड़े बि हवाले सां, फरमायो ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, अल्लाह जी रहमत खां मायूस न थियो। अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांजा सभई गुनाह माफ़ करे छॾियो। रब जी रहमत वसी आहे। या इब्न आदम लौ अतैतनी बिक़ुराबिल अर्द खताया सुम्मा लक़ीतनी ला तुशरिक बी शैया लअतैतुका बिक़ुराबिहा मग़फ़िरतन। सुनन तिर्मिज़ी जी हदीस आहे। रब्बुल आलमीन फरमायो, हदीस कुदसी आहे, ए इब्न आदम, जेकॾहिं तूं ज़मीन जेतिरा गुनाह मूं वटि खणी अचे, ज़मीन जेतिरा गुनाह, हर तरफ़ ज़मीन जे हर हिसे ते तोखां गुनाह थियल हुजे, वज़न एतिरो जो ज़मीन जेतिरा गुनाह हुजनि, सुम्मा लक़ीतनी, ऐं फरमायो पोइ मूं रब सां मिले, ऐं रब मां तुंहिंजा सभई गुनाह माफ़ करे छॾियो। लअतैतुका बिक़ुराबिहा मग़फ़िरतन, रब्बुल आलमीन फरमायो मां ज़मीन जेतिरी तोखे मग़फ़िरत अता कंदुमि। त इंसान दरअसल मजबूर आहे, अल्लाह जो मुहताज आहे, पर उन जे बावजूद बि रब्बुल आलमीन इंसान खे गुनाह खे माफ़ कराइण जा मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मौक़िआ अता फरमाए थो। इन्नल्लाह अज़्ज़ व जल्ल यबसुतु यदहु लियतूब मसीहुन नहार। अल्लाह रब्बुल आलमीन रात जो पंहिंजे हथ खे फैलाईंदो आहे, छाजे करे? त लियतूब मसीहुन नहार, त जंहिं शख़्स खां ॾींहं जो गुनाह थी विया आहिनि उहो तौबा करे वठे। अल्लाह अकबर। रब छा थो करे? तव्हां ऐं असांजी तौबा क़बूल करण जे लाइ पंहिंजे हथ खे फैलाए थो। त आहे को जेको तौबा करे, जंहिंखां ॾींहं जी आहे रोशनीअ में गुनाह थी विया आहिनि, रात जो अंधेरो आहे, शायदि पंहिंजे गुनाहनि जी अहसास करे ऐं पंहिंजे रब खां मग़फ़िरत वठे। ऐं फरमायो अहिड़ी तरह वरी अल्लाह रब्बुल आलमीन ॾींहं जो बि पंहिंजे हथ खे फैलाईंदो आहे। लियतूब मसीहुल लैल, ताजो जंहिं शख़्स खां रात जे अंधेरे में, रात जी ऊंदाई में गुनाह थी विया आहिनि उहो तौबा करे वठे। ये अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जो इहो बाननि सां प्यार आहे त मूं वटि गुनाह खणी न अचिजो। ईअं न थिए जो मूं रब वटि गुनाहनि जी हालत में पेश थी वञो, पोइ मूं रब जो क़यामत वारे ॾींहुं इज़हारे कावड़ ॾिसी करे मां रब चाहियां त तव्हांजे गुनाहनि खे माफ़ कयां, रब चाहियां त न माफ़ कयां। इन जे करे ही दुनिया जी ज़िंदगी में इंसान खे मौक़ियो आहे त पंहिंजा गुनाह माफ़ कराए वठे। ऐं केसीं ताईं इहो दरवाज़ो खुलियल आहे? ॾींहं राति डेली इहो रूटीन, इहो सिस्टम हले थो। रात जो भी रब जी रहमत जा दरवाजा खुलिया पिया आहिनि, ॾींहं जो भी रहमत जा दरवाजा खुलिया पिया आहिनि। केसीं ताईं हलंदो इहो सिस्टम? फरमायो हत्ता ततलु अश-शम्सु मिन मग़रिबिहा, एसी ताईं जो सिज मग़रिब खां तुलू न थिए। सिज हाणे मग़रिब की तरफ़ लहे थो, इहो वापसि जॾहिं क़यामत ईंदी इन मग़रिब खां ई वरी उभरंदो। जेसीं ताईं सिज मग़रिब खां नथो उभरे, सॼी क़यामत ताईं मतिलबु रब्बुल आलमीन जी रहमत जा दरवाजा खुलियल आहिनि। लेकिन इंसान इहो बि न सोचे, मौत जो वक़्तु कंहिंखे ख़बर न आहे। सही मुस्लिम जी रिवायत, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन मात फ़क़द क़ामत क़ियामतहु, जंहिं शख़्स खे मौत अची वई उनजी क़यामत क़ाइम थी वई। छो त उथंदो क़यामत खां पहिरियां त न, क़यामत वारे ॾींहुं उथंदो। त इंसान हर रोज़ जेसीं ताईं साह हले थो, इंसान खे मौक़ियो आहे पंहिंजा गुनाह अल्लाह रब्बुल आलमीन खां माफ़ कराए छॾे, पंहिंजे गुनाहनि जी रब्बुल आलमीन खां बख़्शिश वठे, मग़फ़िरत जी दुआऊं करे। इन्नल्लाह यक़बलु तौबत मा लम युग़रग़िर। सुनन तिर्मिज़ी जी रिवायत, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह रब्बुल आलमीन उन वक़्त ताईं तौबा खे क़बूल फरमाईंदो आहे जेसीं ताईं इंसान जो साह निड़ीअ में न अटके। साह निड़ीअ में अटकेसि पोइ हर शइ, चवंदा आहिनि त सॼी दुनिया जा नज़ारा अची साम्हूं पवंदसि। माल बि छॾियूं थो वञे, औलाद बि छॾियूं थो वञे, दोस्त अहबाब मिट माइट सभिनी खां अलविदाई आहे, सॼी ज़िंदगी जा कयल गुनाह साम्हूं अची वेंदसि। हाणे इन वक़्तु तौबा कंदो, रब्बुल आलमीन फरमायो इहा दुआ, इहा तौबा क़बूल न आहे। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बानी रब्बुल आलमीन ॿुधाए छॾियो त मा लम युग़रग़िर, निड़ीअ में साह अटकण खां पहिरियां तौबा कयो, उहा तौबा अल्लाह रब्बुल आलमीन वटि क़बूल आहे।
निड़ीअ में साह अटकिजी वियो, उन खां बाद में तौबा करे, इहा तौबा क़बूल न आहे। इंसान अल्लाह रब्बुल आलमीन मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ज़रिया ॾिना आहिनि जिन सां इंसान पंहिंजा गुनाह माफ़ कराए सघे। इंशाअल्लाह ताला उहे अमल बयानु कंदासीं त जिन अमलनि जे करण सां इंसान जा गुनाह अज़ ख़ुदि छणी वञनि था, अज़ ख़ुदि माफ़ थी वञनि था। पर शर्त इहो आहे त इंसान पंहिंजे गुनाहनि खे उहे अमल करे रब्बुल आलमीन खां बख़्शिश वठे।